इंटरव्यू जेको आहे हुनजी तयारी जा मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि ऐं पहलू आहिनि। तव्हांखे हुन सभिनी ते कमु करणो पवंदो। सभ खां पहिरियां त तव्हां ज़िन में अगरि रखो त तव्हां हिकु ॾुखियो मरहलो जेको आहे रिटन टेस्ट जो उहो क्वालिफाई करे आया आहियो ऐं उनजो तव्हां वटि बेस लाइन स्टडी आहे। इहो ज़िन में तव्हांखे हिकिड़ो सपोर्ट आहे त तव्हां उन मरहले मां गुज़री आया आहियो। हाणे इंटरव्यू जेको थींदो उनजा मुख़्तलिफ़ मरहला आहिनि। पहिरियों मरहलो जेको आहे उहो आहे सेल्फ डेवलपमेंट, यानी पंहिंजी जेका शख़्सियत आहे उन में हिकु कॉन्फिडेंस पैदा करणु ऐं प्रेज़ेंटेशन स्किल्स पैदा करणु ऐं लुक असांजो कीअं नज़र अचे थो, असांजी ड्रेसिंग कहिड़ी हुजे, लिबास कहिड़ो हुजे, गुफ़्तगू करण जो अंदाज़ कहिड़ो हुजे जेको वधीक पुरकशिश हुजे, असराइतो हुजे। इहे माना आहिनि सेल्फ डेवलपमेंट जा। इन रुखनि ते कमु करणो आहे। ऐं ॿियो सेल्फ डेवलपमेंट में जेको कॉन्फिडेंस ईंदो उहो सब्जेक्ट कंटेंट मां ईंदो। सब्जेक्ट कंटेंट छा चइबो आहे? जेको मवाद तव्हां वटि आहे उन ते तव्हांखे एतमाद हुजे ऐं तव्हां हुन में केतिरो क्लियर आहियो। त पहिरियों मरहलो जेको आहे उहो आहे सेल्फ डेवलपमेंट जो। उन माना इहो तयारी जो मरहलो आहे। उन जी ख़बर कीअं पवंदी? उहा ख़बर पवंदी तव्हांजे इंट्रो मां। उते जीअं तव्हां इंटरव्यू में वेंदो त 3 माण्हू तव्हांजे अॻियां वेठल हूंदा। उन मां हिकिड़ो जेको हूंदो चेयरमैन हूंदो ऐं 2 जेके हूंदा मेंबर हूंदा, या 4 माण्हू थी सघनि था। जेको चेयरमैन हूंदो उहो तव्हांखे चवंदो त इंट्रोड्यूस योर सेल्फ, या पंहिंजो तारीफ़ करायो। उहो तारीफ़ मां मुराद को नालो बालो इहा शइ न हूंदी आहे, छो त इहे जेके नालो ऐं वग़ैरह हूंदा आहिनि इहे असल में उन वटि ऑलरेडी हूंदा आहिनि। तव्हांजे नाले जी ख़बर, तव्हांजे वाल साहब जे नाले जी ख़बर, हर शइ जी ख़बर हूंदी आहे। इंट्रोडक्शन मां मुराद आहे त तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं स्किल्स आहिनि जिन जे बुनियाद ते तव्हां जेको आहे हिन टेस्ट जे लाइ क्वालिफाई कयो आहे, या तव्हांखे छो इन स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट में एज़ ए सब्जेक्ट स्पेशलिस्ट भर्ती कयो वञे। तारीफ़ में इहे शयूं ॿुधाइणियूं आहिनि। सिर्फ़ु पंहिंजो नालो ऐं ज़ात ऐं पोइ तव्हां में तव्हांजी क्वालिफिकेशन छा आहे, तव्हांजो अचीवमेंट्स छा आहिनि, तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं स्किल्स आहिनि, तव्हां छा में इंट्रस्टेड आहियो, इहे शयूं तारीफ़ में ॿुधाए वञणियूं आहिनि। ऐं ॿियो न तारीफ़ में जंहिं शइ में तव्हां जंहिं एरिया में वधीक स्किलफुल आहियो, वधीक तव्हां इल्मु रखो था, ॼाण रखो था, उन में छिके अचिणो आहे उन पैनल खे। ऐं इहा वॾे में वॾी कामयाबी हूंदी आहे। जेके बि इंटरव्यू ॾींदड़ हूंदा आहिनि त उन पैनल खे पंहिंजे एरिया ऑफ इंट्रस्ट में छिके अचिबो आहे ऐं पोइ उन्हनि मां हू जेके बि सुवाल कनि त माण्हू उन में क्लियर हूंदो आहे। जेकॾहिं इंटरव्यू वारा तव्हांखे पंहिंजे एरिया में छिके विया त पोइ तव्हांजे लाइ मुश्किल थी पवंदो। इन करे इंटरव्यू में उन शयुनि खे वधीक हाईलाइट करणो आहे जंहिंमें तव्हां वधीक महारत रखो था। इहो माना मेन लॉजिक हूंदो आहे। ऐं उनजे मथां जेको आहे कंफ्यूज़ न आहे थियणो। जेका लैंग्वेज हुजे उहा इंतिहाई शाइस्ता, रिस्पेक्ट वारी ऐं ओवर कॉन्फिडेंस में माण्हू न हुजे, ऐं पर पुर एतमाद हुजे, शख़्सियत हुनजी पुर एतमाद नज़र अचे। इहो मेन शइ हूंदी आहे। पोइ तव्हांखां सुवाल कंदा मुख़्तलिफ़, ऐं घणा सुवाल जेके हूंदा आहिनि उहे कॉन्सेप्चुअल हूंदा आहिनि। मिसाल तौरु कलोड़नि जे दौर जे अदब जूं ख़ुसूसियतूं बयानु कयो, या वरी कहिड़ा कहिड़ा शाइर थिया, कहिड़ियूं सिन्फ़ूं थियूं वग़ैरह, इहे कंहिं बि दौर जे बारे में सुवाल अची सघे थो। ॿिया क्रॉस क्वेश्चनिंग हूंदी आहे। माना हिकिड़ो तव्हां जवाबु ॿुधायो था, उन मां ॿियो सुवाल पैदा थींदो, तव्हां जवाबु ॾींदा वेंदो। इहो बि हिकिड़ी माना सिलसिलो हूंदो आहे। ऐं टियों जेको हूंदो आहे उहो तव्हांजो डेमो हूंदो आहे, यानी प्रेज़ेंटेशन। उन में तव्हांखे कंहिं बि टॉपिक ते हू चवंदा त हिन ते तव्हां लेक्चर ॾियो, या वरी ईअं चई सघनि था तव्हां पंहिंजी पसंदि जे टॉपिक ते जेको आहे लेक्चर ॾियो। त ईअं तव्हां जेको आहे लेक्चर ॾींदव। ऐं लेक्चर में टॉपिक उहा खणो जेका बंदि टॉपिक हुजे, खुलियल न हुजे। मिसाल तौरु तव्हां हीअ टॉपिक खणी सघो था त तशबीह छा आहे, इस्तिआरो छा आहे, किनायो छा आहे, या इस्म ज़ात छा खे चइबो आहे, इस्म जूं हालतूं छा आहिनि, इहे इन क़िस्म जी। पर तव्हां उते अॻु नाविल नथा खणी सघो। अगरि तव्हां नाविल खणंदो त वॾो वसी आहे, उनजी वसफ़, उनजा क़िस्म, उन्हनि जा मौज़ूआती क़िस्म वग़ैरह। या शेख अयाज़ तव्हां खणो था, शेख अयाज़ तव्हां कोन ॿुधाए सघंदो, अलाए केतिरा किताब में उस्मान डेपलाई तव्हां न ॿुधाए सघंदो। इहे इन क़िस्म जूं खुलियल टॉपिक्स हूंदियूं आहिनि। बंदि टॉपिक खणबी आहे जंहिंखे तव्हां 2 मिंटनि जे अंदरि डिफाइन कयो, ऐं उन डिफाइन में तव्हांजी लैंग्वेज, बॉडी लैंग्वेज जेका आहे उहा सॼी नोट कई वेंदी। हिकिड़ो साइकाट्रिस्ट वेठो हूंदो, उहो तव्हां कोई क्वेश्चन न कंदो, सिर्फ़ु तव्हांखे ॾिसंदो, नोट कंदो रहंदो। त उहो इन लाइ इहो लाज़मी आहे त अहिड़ी टॉपिक खणिजे जेका बंदि टॉपिक हुजे, यानी तव्हां 2 मिंटनि में उनखे क्लियर कयो। एग्ज़ाम्पल्स उन मां क्वेश्चन थींदा, उनजे हिकु लफ़्ज़ ते तव्हां सोचे वेंदो तशबीह छा आहे। मिसाल तशबीह ते खणो था, तशबीह जा क़िस्म कहिड़ा आहिनि, तशबीह जा जुज़ा कहिड़ा कहिड़ा आहिनि, ऐं हीअ हिकिड़ी सिट आहे, हुन में तशबीह कहिड़ी आहे, मुशबह छा आहे, मुशबह बि छा आहे, मुशबह इलह छा आहे, वजह तशबीह छा आहे। इहे सभु शयूं तव्हांखे क्लियर हुजनि। इस्तिआरो आहे त हुन में मुस्तार मिना, मुस्तार इलह छा आहे, ऐं हुनजी लफ़्ज़ी माना छा आहे, हुनजी अदबी माना छा आहे, इस्तिलाही माना छा आहे। माना तव्हां टॉपिक खणो, उन मां तव्हां मैक्ज़िमम सुवाल पाण पैदा कंदो तयारी जे लाइ। हिन में कहिड़ा कहिड़ा सुवाल थी सघनि था, ऐं उन सभिनी जा जवाब तव्हां वटि हुअणु खपनि।
इन क़िस्म जी अगरि तव्हां तयारी करे वेंदो त तव्हां क्वालिफाई करे ईंदो। ऐं गुफ़्तगू जेको आहे उहो न को हुन में घणो आवाज़ु बुलंद हुजे, न कोई स्लो हुजे, नॉर्मल ऐं मुहज़माना ऐं रिस्पेक्टेड, ऐं इहो नज़र अचे तव्हां पुरइतमाद आहियो ऐं इहा शइ तव्हांजे लाइ का एॾी वॾी अहमियत कोन थी रखे, या हिकिड़ी मामूली टॉपिक आहे जेका तव्हां पढ़ायो था, इहो तव्हांजे ज़हन में हुअणु खपे। सो इहे इंटरव्यू जूं मेन शयूं आहिनि। मूंखे नथो लॻे तव्हांजो कोई जनरल नॉलेज मां या ॿियनि शयुनि मां इंटरव्यू थींदो, पर इंटरव्यू घणे भाङे तव्हांजे सब्जेक्ट मां ई थींदो। सो इहो आहे इंटरव्यू जो मार्क्स प्लस में तव्हांजो रिटन टेस्ट जो मार्क्स इहे एड करे ऐं तव्हांजो मेरिट लिस्ट ठहंदो। उन में जेकॾहिं तव्हां अचो था उन सीटुनि जे अंदरि जेतिरियूं वैकेंसीज़ आहिनि त तव्हांजी यकीनन कामयाबी हिन में थी वेंदी अलाह कंदो। असांजी दुआऊं मोहबतूं तव्हां सां गॾु आहिनि। तव्हां जाकोड़ी महिनती ज़हन आहियो, ऐं जेकॾहिं अञा बि का किथे रहनुमाई ज़रूरत आहे तव्हां जेको आहे ज़रूरु पुछिजो, ऐं मां देरि मदार तव्हांखे जवाबु ज़रूरु ॾींदुमि इंशाअल्लाह।